अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अमा जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों अॼु असां माना आल पाकिस्तान नेटवर्क जे नाले सां हिकु पैकेज प्रोग्राम खणी आयासीं, जंहिंमें असां जेके बि कंपनियूं आहिनि नेटवर्क जा जेके पाकिस्तान में आहिनि उन्हनि सभिनि खे बि सलाह मशवरो ॾींदासीं त जीअं ही नेटवर्क तव्हांखे सम्झ में अचे ऐं जिन जिन दोस्तनि खे सम्झ में अचे त उहो हिन खे माना शेयर करे ऐं माण्हुनि ताईं माना पहुचाए। हिन में असां अहिड़ो नेटवर्क ठाहिण था चाहियूं जंहिंमें माना कस्टमर बि ज़्यादा हुजनि ऐं पैसो बि माना कंपनी वारा सवायो कमाइनि ऐं कस्टमरनि लाइ बि सहूलियत थिए ऐं कंपनी वारनि लाइ बि सहूलियत थिए। उन लाइ असां तव्हांजे आॾो हिकु तजवीज़ पेश तव्हांजे आॾो रखूं था। दोस्तों जेकॾहिं माना जेके बि नेटवर्क आहिनि उन्हनि मां जेकॾहिं हफ़्ते जो पैकेज 300 वारो कराइजे थो त उन में 300 वारे में असांखे उहे 30,000 MB हफ़्ते लाइ मिलनि था। त अहिड़े लेवल सां महीने में 4 हफ़्ता त असां 1,20,000 MB हुननि खां वसूल कयूं था ऐं असां हिकिड़ो कस्टमर हुनखे 1200 महीने जा अदा करे थो। अहिड़े लेवल सां 1,20,000 MB वसूल करे थो। हाणे असां इन में असां वरी नए लेवल सां हिकिड़ो पैकेज आणियूं था जंहिंमें असां चऊं था जीअं कस्टमर बि वधनि ऐं माना MB बि साॻियूं माना हुजनि जिन में असां कस्टमर वधायूं ऐं माना हुन लाइ माना कंपनी लाइ बि 600 रुपया वधीक इज़ाफ़ी चार्जिंग ते हू वधीक वसूल करे ऐं वधीक कमाए सघे। इन लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां हिकु पैकेज तयारु कयो आहे जेको 5 ॾींहंनि जो पैकेज हूंदो ऐं उन में 7,000 MB हूंदियूं ऐं सिर्फ़ु माण्हूअ खे खां 100 रुपया वसूल कयो वेंदो। 100 रुपये में 7,000 MB ॾिनियूं वेंदियूं जंहिंमें माना उहो माना महीने में हू माना 6×5=30 माना 6 दफ़ा हू पैकेज कराईंदो त 600 रुपया हिकिड़े मां वसूल थींदा त हिकिड़े कस्टमर मां त उहे माना 600 रुपया वसूल थींदा ऐं MB हुन खे मिलंदियूं 42,000 MB हू माना इस्तेमालु में पंहिंजे में आणींदो। इन लेवल सां जेकॾहिं 1,20,000 MB हुन त इन में असां 3 कस्टमरनि में उहे 1,20,000 MB विराईंदासीं। 3 कस्टमरनि खां असां वसूल कंदासीं 600 फी कस्टमर मां खां त महीने में असां 1200 वसूल कंदा हुआसीं हिकिड़े कस्टमर खां। हाणे असां 3 कस्टमरनि खां असां 1800 वसूल कंदासीं हिकु खां 600 त महीने में हुननि खे असां MB ॾींदासीं 1,20,000 MB में 3 कस्टमर माना उहे माना इस्तेमालु करे सघंदा ऐं 3 कस्टमरनि खां कंपनी वारा हू वसूल कंदा 600 फी कस्टमर खां त 1800 वसूल कंदा ऐं इज़ाफ़ी 600 हुननि खे वधीक कमाई हासिल थींदी ऐं कस्टमरनि लाइ बि सहूलियत थी पवंदो त 7,000 MB 5 ॾींहंनि लाइ वठंदा 100 रुपया ॾेई ऐं उन MB सां उहो अहिड़ो नेटवर्क हुअणु घुरिजे जंहिंमें YouTube बि हले ऐं Facebook बि हले WhatsApp बि हले हर शइ उन में सॼो सिस्टम आल पाकिस्तान नेटवर्क जे नाले सां उहा हुजे। उन में जेको बि माना सिस्टम आहे उहो सॼो सिस्टम उन में सां वाबस्तगा हुजे। उहो 7,000 MB हिकिड़े माण्हूअ खे 100 में ॾिना वञनि 5 ॾींहंनि लाइ त पोइ इहो 600 रुपया महीने में हुन खां हिकिड़े कस्टमर खां असीं वसूल करे सघूं था त 3 कस्टमर माना 1,20,000 MB इस्तेमालु कंदा त कंपनी खे 600 कंपनी इज़ाफ़ी माना कमाए सघे थो ऐं कस्टमर बि वधाए सघे थो ऐं कस्टमरनि खे बि सहूलियत थी सघंदो। त अहिड़े लेवल सां हीअ जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे हीअ असां जेको तव्हांजे आॾो आल पाकिस्तान नेटवर्क जो जेको हीअ माना रखियोसीं ऐं पैकेज हिन पैकेज खे जंहिंखे बि हीअ पैकेज पसंदि अचे त उहो हिनखे शेयर करे वधि मां वधि शेयर करे त जीअं उहा कंपनियुनि ताईं उहा ॻाल्हि पहुचे ऐं उहे कंपनियुनि वारा सुजाॻ थियनि ऐं उहो इहो नेटवर्क असां सभिनि जे आॾो माना जीअं अची ऐं मुतारिफ़ थिए। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।